नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं तो वफ़ाक़ हुकूमत जो पेट्रोल मुसम्मत जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल जे अघ में 6 रुपया फ़ी लीटर वाध करे छॾी आहे, जंहिंमें हाई स्पीड डीज़ल ऐं गासलेट जे अघ में 3 रुपया फ़ी लीटर इज़ाफ़ो कयो, जंहिंजो खिपरे जे शहरनि रद्द-ए-अमल ॾिनो। हिननि शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त महंगो थियो है, डीजल 6 रुपया महंगो सही अवाम ला बड़ो अज़ाब है, खास करे असां सिंध ला बड़ो अज़ाब है। ही आयो है ये इमरान जी आयो है, सिंध के पोइते करण चाहे तो, टिनी पंजाब के तरक्की ॾियणु चाहे तो, सिंध के तबाह करण चाहे तो। इन प्रोग्राम इहो तो सिंध के ख़त्म करियूं, सिंध के तबाह करियूं, इहो सफ़ाई करियूं, इहो ई आहे। इनकम सपोर्ट प्रोग्राम के अॼु बंदि पिया कनि, जेको अॼु ग़रीबनि खे कुझु न कुझु ईंदा हुआ उहे बंदि पिया कनि। भाई बिल्कुलु इज़ाफ़ो थियो है न, हर शइ महांगी थी वई है। आयल महंगो थियो, डीज़ल महंगो थियो, पेट्रोल महंगो थियो, ग़रीब जो सफ़र करणु माना जीअण जंजाल थी वियो है। त हिन गवर्नमेंट खां तव्हां छा अपील कंदा? हिन गवर्नमेंट मां असां बिल्कुलु माना बेज़ार थी चुका आहियूं। छा ॿुधी कहिड़ो माना हिन 9 महीननि में गवर्नमेंट ग़रीब खे पैकेज ॾिनो आहे, जेके पैकेज बेनज़ीर ॾिनल उहे वापसि में फुरे, जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट ग़रीबनि खे पैसा मिलंदा हुआ उहे बि वापसि चयो त हिनखे बंदि करियो। वज़ीर आज़म पाकिस्तान जो अॻे बाबा हीअ त हर शइ महांगी कई अथव, ग़रीब जो हलणु वञणु उथणु वेहणु माना तमामु ॾुखियो थी वियो आहे। हा 5 गाॾियूं छाटनि जी गाॾी बीहारे छॾियूं मालिकनि, छाजे करे महांगाई थी वई न बाबा। डीज़ल रुगो कोन चढ़ियो, इन पे आयल चढ़ियो, टायर चढ़ियो, स्पेयर पार्ट चढ़ियो, हर शइ चढ़ी आहे, अधु ते अधु चढ़ियो आहे। हाणे ग़रीब माण्हू किथां सफ़र करे जे हू किरायो वधाइनि त पुलिस खे रेडियूं करे थी आवाम, उन ड्राइवरनि खे क्लीनर खे ॿधियो वञनि लिया, इन करे उन ॿधे माना गाॾियूं बीहारे छॾियूं मालिकनि। ॻाल्हि ख़तमु। हुकूमत नाकाम थी चुकी आहे, हिनखे इस्तीफ़ा ॾेई घर वञणु खपे, न त असीं हिन ख़िलाफ़ मुल्क गैर तहरीक हलंदासीं। छो त हिनखे अवामी हुकूमत हलाइण जो कोई बि तरीक़ो न आहे। हिन वटि कंहिं हिनखे आंदो आहे, कंहिं सबबु लाइ आंदो आहे, पंहिंजो मक़सदु आहे उहो अवाम खे लुटी पंहिंजा घर भरे था आणनि। हुनखे इस्तीफ़ा ॾेई घर वञणु खपे, न त असीं तहरीक हलंदासीं। पेट्रोल वधण खां पोइ असांजे हर शइ ते असरु पई वियो आहे। ॿिए नंबर ते असांखे मेडिकल दवाऊं जेके आहिनि उन्हनि ते बि वॾो असरु पई वियो आहे। हाणे माण्हू मरण लाइ तयारु थी विया आहिनि, त बुखार कोन थो लहे, हिकिड़ी बुखार जी दवा जेका 40 रुपया हुई उहा हाणे 80 रुपया थी वई आहे। हाणे इहा हुकूमत असांखे न खपे, बिल्कुलु न खपे। महांगाई जो जिन जेको आहे उहो हमेशह मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आवाम मथां कंदो रहियो आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेको अॼु खां जेको आहे पेट्रोल जेको आहे या डीज़ल जेको आहे उहो 5-6 रुपया लाॻीतो तमामु घणी रक़म सां जेको इज़ाफ़ो थियो आहे। इन सां ग़रीब मिस्किन माण्हू, आम माण्हू, पौरित माण्हू, हारी माण्हू, मज़दूर माण्हू इन जी बाक़ाइदे चेल चिबी थी वई आहे। छाकाणि त पेट्रोल जेको आहे मुआशी हले सां जेका मुआशत जे हवाले सां पेट्रोल जी वधंदो त ट्रांसपोर्ट पंहिंजा भाड़ा वधाईंदा, उन करे जेके बि असांजूं आमदन रवानी जूं जेके बि शयूं आहिनि मार्केट ताईं पहुचनि थियूं या माण्हू ट्रांसपोर्ट करे मुख़्तलिफ़ हंधनि ते वञनि था, सॼो भार जेको आहे उन ग़रीब मिस्किन हारी पौरितनि ते पए थो। उन करे हुकूमत खे संजीदे सां सोचणु खपे त जेके आवाम मथां जेके बम किराए था वञनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा, जीअं कॾहिं पेट्रोल जो बम, कॾहिं डीज़ल जो बम, कॾहिं महांगाई जा मुख़्तलिफ़ बम किराए था वञनि, इन ते नज़रसानी कई वञे त जीअं असां पौरित तबिको, हारी तबिको, मज़दूर तबिको, जेको वीचारो तबिको आहे, मिडिल क्लास जो माण्हू आहे, इन तेल ऐं डीज़ल वधण जे करे तमामु मिस्किन माण्हू जेके आहिनि उन्हनि जो जेको बि सिस्टम जेको आहे उहो तेल वधण जे करे ई माण्हू जो सिस्टम जाम थी थो वञे। इन लाइ असां हुकूमत खे रिक्वेस्ट करे सघूं था, अर्ज़ु करियूं था त महिरबानी करे तेल जूं क़ीमतूं जेके आहिनि उहे महमूल मुताबिक़ जेके अॻे हुयूं उन ते आंदियूं वञनि। इन जे हवाले सां इहो ई चवंदा त इमरान ख़ान महांगाई में जो इमरान ख़ान जी PTI जी हुकूमत आई आहे, महांगाई में अवाम जी चेल चिबी करे छॾी आहे ऐं इमरान ख़ान खे सियासत अचे ई कोन पई। इमरान ख़ान वञे सियासत ते पीछे PhD करे ऐं वञी किथे सियासत जो कोर्स वञी ॿाहिरि मुल्कनि में करे, कंहिं सुठी यूनिवर्सिटी में पढ़े, उनखे ख़बर पए त सियासत ही पाकिस्तान जे अंदरि क्रिकेट हलाइणी न आहे, हीउ मुल्क हलाइणो आहे, उनखे मुल्क जे तरीक़े सां हलाइणो। हींअर जा PTI जी 3 महीना कोन हुकूमत खे थिया आहिनि त हर शइ महांगी थी वई आहे। उनखां पोइ पैसे जो वॾो बहिरान थी वियो आहे ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो ज़राअत ते, मैदनी वसीलनि ते किथे बि कोन हलणु, किथे सिंध जे अंदरि तेल निकिरे, गैस निकिरे, पर तव्हां ॾिसो सिंध जा अक्सर ज़िला तव्हां ॾिसंदो गैस खां बहिरान, तेल हिते मिले ई न पियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।